सन में सिंध यूनाइटेड पार्टी तरफां जी सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैयद जे 116हीं सालगिरह जी तक़रीब कोठाए केक काटियो वियो। सालगिरह जे मौके ते पिंडाल खे पार्टी जे झंडनि सां सिंगारियो वियो। तक़रीब में सिंध जे नालेवारनि दानिशवरनि कौमपरस्त अॻवाननि मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एसयूपी पारां करारदाद पास कंदे चयो वियो त अॼु साईं जीएम सैयद खे क़ौमी सलामी पेश कंदे वचन वरजायूं था त असां सभु सिंध वतन सिंधी क़ौम जी ख़ुदमुख़्तारी सलामती ख़ुशहाली लाइ जदोजहद जारी रखंदासीं। इन मौके ते सिंध जे बढ़ंदड़ मसइलनि खे फौरी तौर हल करण जो मुतालबो पिणु कयो वियो। सालगिरह जे मौके ते कोठायल जलसे खे ख़िताब कंदे एसयूपी जे सरबराह सैयद जलाल ममूद शाह सदारती ख़िताब कंदे चयो त हीउ मुल्क आलमी मलियाती इदारनि जे कर्ज़ ते हली रहियो आहे। हिते मक़ामी माण्हुनि जे वसीलनि जी फुल लुट थी रही आहे। ज़मीन बहरिया बिल्डरनि जे हवाले कई वई। आवाम खे कुझु बि नथो मिले। मुल्क में हेठि खां मथे ताईं करप्शन पखिड़ियल आहे। पीपुल्स पार्टी ज़ालिम हुकूमत आहे। अॼु निज़ाम खे चैलेंज करण जी ज़रूरत आहे। तक़रीब में रिटायर्ड जस्टिस वजीउद्दीन ॻाल्हाईंदे चयो त अरिड़हीं तरमीम में सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी मिली आहे जेका नंढे खंड में अॻु कंहिंखे न मिली हुई, जंहिंमें साईं जीएम सैयद जो किरदारु अहम आहे। हुन चयो त ज़ुल्म जो निज़ाम तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असां पाण तब्दील थींदासीं। बलूचिस्तान जे कौमपरस्त अॻवान डॉक्टर अब्दुल हई बलोच चयो त हिते अवाम खे इंसाफ़ न मिलंदो। हिते रुॻो बुहरान ई बुहरान आहे। महकूम क़ौमुनि खे वधीक तकलीफ़ मां गुज़ारियो पियो वञे। एसयूपी जे मर्कज़ी अॻवान ज़हन शाह ख़िताब कंदे चयो त साईं जीएम सैयद आम माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे ज़िंदगी गुज़ारी। हुनखे साथियुनि समेत एस्टेब्लिशमेंट गद्दारनि जी लिस्ट में विधो। एसयूपी अॻवान ख़लील जान सरहंदी ख़िताब कंदे चयो त साईं जीएम सैयद पूरी इंसानियत जी रहबरी कंदे उभरी साम्हूं आयो। जीएम सैयद अॼु सच आहे। संदसि रोशनी पूरी काइनात खे रोशनी ॾेई रही आहे। जीएम सैयद जे फ़िक्र सां समाज में वॾी हलचल आणे सघिजे थी। क़ौमी आवाम तहरीक जे अॻवान मज़हर राव जो चयो त असांजा रहबर भली असां खां विछड़ी वञनि पर संदन फ़िक्र असां लाइ रहनुमाई कंदा रहंदा। जीएम सैयद ऐं रसूल बख्श पलेजू जहिड़ा माण्हू सदन खां पोइ पैदा थींदा रहंदा आहिनि। प्रोफेसर मुश्ताक मीराणी ॻाल्हाईंदे चयो त केतिरी बि सख़्ती करियो सिंध ऐं जीएम सैयद खे केर बि जुदा नथो करे सघे। अवामी तहरीक जे अॻवान ॾाढा कादिर रांठो चयो त जीएम सैयद सॼी ॼमार सिंध लाइ वढ़ंदे गुज़ारी थोरा माण्हू आहिनि जेके आख़िरी उमिरि ताईं मक़सद लाइ बीठल हुजनि था। उन में तमामु थोरा माण्हू जिन मां जीएम सैयद बि हिकु। तक़रीब में शहाबुद्दीन शाह एजीपी अॻवान विष्णुमल जीएम सैयद जूनियर एजाज सामटो इदरीस चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk